मुराद के भरवसो ॼाणो ई पवंदई। तूं हाणे हीअं कर, मुराद जे तरफ़ निकिरी वञ ऐं हुन खां तूं इहा ॼाण हासिल कर त हुन रज़न वारनि जे भाउ मिठण खे किथे क़ैद कयो आहे। इंसान भली केॾो बि अकुलमंद ऐं दाना छो न हुजे, पर इहो जेको इश्क आहे न, उहो उनजी मत खसे वठंदो आहे। इहो मंसूर बि उन कूंज जी मोहबत में अंधो थी वियो आहे ऐं इहो बि नथो सोचे त हूअ हाणे असांजे घर जी इज़त बणिजी चुकी आहे। शुक्र कर तोता, शुक्र कर जो अञा मुंहिंजा हथ तव्हांजी गिची में पिया आहिनि, छो जो मूं वटि पक्का सबूत न आहे। पर जंहिं ॾे बि मूंखे पक्का सबूत हथ अची विया न, त तोता इहा गिची तव्हांजी धड़ खां धार करे छॾींदुसि। हीअ ज़िंदगी त मूं लाइ अज़ाब बणिजी वई आहे। मां हितां भॼी निकिरंदसि। जे अगरि मंज़िल ते पुॼी वियसि न त ज़िंदगी गुज़ारींदसि, जे अगरि मां मरी वियसि त पोइ कंहिं ते बि मयार न आहे।